अस्सलाम वालेकुम या अहलल कबूर। वालेकुम सलाम। कहिड़ा आहीं तूं? मुंहिंजो नालो जेकॾहिं विज़ू करे वठो त मिस्टर मौलाई आहे, जेकॾहिं बिना विज़ूअ जे वठो त ख़ाली मौलाई चई सघो था। मूंखे जेको ॾिसंदो आहे सो खिली चवंदो आहे, छा? वाह सुहिणा तुंहिंजी लय। धंधो कहिड़ो कंदो आहीं? तो जड़न गॾहनि ते ब्लाक खणंदो आहियां। जेकॾहिं तूं घर जो वधियल भाती आहीं त हल त तो ते रेती ऐं बजरी खणा, जेको ॾिसंदई सो चवंदई छा? वाह सुहिणा तुंहिंजी लय। हिते छो आयो आहीं? जेकॾहिं आयो आहीं त कंहिंसां मिलण आयो आहीं? तुंहिंजी धीअ खां पंहिंजे गॾा जी किस्त वठण आयो आहियां। हा, ऐं किस्तुनि ते उबतियूं सुबतियूं चीज़ूं विकिणंदो आहियां। चवें त तोखे बि खपाए अचां, जेको तोखे वठंदो सो चवंदो। छा? वाह सुहिणा तुंहिंजी लय। चइबो त मुंहिंजी धीउ शानी जे कार जे हेठां तुंहिंजो गॾु अची मोह हो। त पोइ तुंहिंजो पीउ मोह छा? मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांजी धीअ मुंहिंजे इंतहाई प्यारे मिठड़े मूं वांगर आशिक मिजाज गॾा खे पंहिंजी कार हेठां अची मारियो आहे। माना तव्हांजी धीअ मुंहिंजे गॾा जी कातिल आहे। छा मतिलब? मुंहिंजी धीउ शानी तुंहिंजे गॾ जी कातिल हुई? का गॾ खां शिकायत हुयसि छा? गुरड़ पखीअ जा पुट पंहिंजी धीअ खे सम्झाए, अॼु गॾा मारियो अथसि, सुभाणे कुता मारींदी ऐं कंहिं ॾींहुं पोइ तोखे ई कल्टी करे छॾींदी। पोइ पियो चवंदे छा? वाह सुहिणा तुंहिंजी लय। ठीकु आहे, ठीकु आहे, आउं पंहिंजी धीउ खे सम्झाए छॾंदुसि त पंहिंजी कार जो 60 ते कांटो रखी न हलाए, पर गॾ जी किस्त बि थींदी आहे छा? वागूअ जा पुट, जेसिताईं तो जहिड़ा व्याज खोर सेठ ऐं मूं जहिड़ा कंगला मौलाई हूंदा तेसिताईं किस्तुनि जो कारोबार बंदि थी नथो सघे। चवें त आउं तोखे रेलवे स्टेशन किस्तुनि ते ॾेई छॾियां, वठ मूंखां, पोइ सभु को पियो तोखे चवंदो। छा? वाह सुहिणा तुंहिंजी लय। भला इहो ॿुधाए त मूंखे केरु किस्तुनि ते वठंदो? हुकुम कर सेठ, हींअर बि हिकिड़ी पार्टी मुंहिंजे खीसे में पई आहे जेका तोखे किस्तुनि ते वठंदी, ऐं पोइ जेके मस्जिदुनि जे साम्हूं बाथरूम ठहियल आहिनि उन्हनि जे ॿाहिरां नाके मुंछी करे विहारे छॾींदी। बाथरूम मां जेको हल्को थी निकिरंदो उहो 2 रुपया तोखे ॾींदो, तूं उहे 2 रुपया खीसे में विझजांइ ऐं दुनिया तोखे ॾिसी चवंदी छा? वाह सुहिणा तुंहिंजी लय। तूं ते वे, आउं शानी खे मोकिलियां थो। वाड़े मौला, मौलाई जा भाग, बिस्मिल्लाह। मोलाई, मोलाई, जेको तो साण मिलियो सो मुंहिंजो पापा हो। इहो पापो? वे वे वे, जेकॾहिं इहो पापो हो त इहो पापो खाइबो घटि ऐं थुकारबो जजो। मिस्टर मोलाई, ही खाइण वारो पापो न, पर मुंहिंजो पीउ आहे। मोलाई, तूं ॾाढो सुठो, मज़ाइया ऐं ॾाढो प्यारो माण्हू आहीं। कयो कादरी कलंदरी मस्त शहबाज़, हाणे त मूंखे हर को चवंदो छा? वाह सुहिणा तुंहिंजी